पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं। सिंध पुलिस में DIGs जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, मां सां ख़बर शेयर कयूं पिया। इरफान बलोच DIG शहीद बेनज़ीराबाद मुक़ररु कयो वियो आहे। जावेद जसकानी खे DIG सखर मुक़ररु कयो वियो आहे। ख़ादिम रिंद खे DIG RRF मुक़ररु कयो वियो आहे। तारिक अब्बास कुरैशी DIG इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच मुक़ररु कयो वियो आहे। अव्हांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे, सिंध पुलिस में DIGs जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गाज़ी ढंडीर खां। जी गाज़ी, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में DIGs जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वयूं आहिनि। अॼु जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि इरफान बलोच खे DIG शहीद बेनज़ीराबाद मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त जावेद जसकानी खे DIG सखर मुक़ररु कयो वियो आहे। सखर में जेको अॻूणो DIG मुक़ररु हुयो तारिक अब्बास कुरैशी, उनखे हाणे DIG इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त ख़ादिम रिंद खे DIG RRF यानी रैपिड रिस्पॉन्स फोर्स में मुक़ररु कयो वियो आहे। परवेज़ चांडियो खे DIG CPO मुक़ररु कयो वियो आहे। सिंध सतह ते DIGs जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन अॼु जारी थियो आहे। जी, महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।